नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के हालानी मां खबर ईंदा। गोठ अली शेर चांग में गवर्नमेंट प्राइमरी बॉयज स्कूल ज़ेरो चांग बुनियादी सहूलतुन जी अणकोट स्कूल में फर्नीचर उस्तादन जी खोट स्कूल जी इमारत ज़बून थी वञण करे गोठाणा अदालत चांग रसूल बख्श चांग अमजदुल्ला लियाकत अली ऐं ॿियनि सहाफ़िन अॻियां ॻाल्हाईंदे चयो त ज़ेरो चांग प्राइमरी स्कूल जी इमारत गुज़िरियल 14 वरियनि खां ज़बून थी वई है। स्कूल जी क्लासुनि जी छितुनि जा चापड़ किरी रहिया आहिनि, जंहिं करे स्कूल जी इमारत खां ॿाहिरि खुलियल आसमान हेठि ॿारनि खे विहारे तालीम ॾेई रहिया आहियूं। हिननि चयो त असां जे स्कूल में 700 खां वधीक शागिर्द आहिनि, जॾहिं त उस्ताद सिर्फ़ 4 आहिनि। उन खां अलावा स्कूल जी बिल्डिंग मुकमिल तौर तबाह थी वई है। केतिरी दफ़ा स्कूल जी बिल्डिंग जा चापड़ किरण सबब शागिर्द ऐं उस्ताद ज़ख्मी थी पिया आहिनि। उन खां अलावा स्कूल में फर्नीचर जी पिण शदीद खोट आहे। फर्नीचर जी खोट सबब शागिर्द पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि। थधि तोड़े गर्मी सबब केतिरा ई शागिर्द बीमार थी पिया आहिनि। हिननि चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हितां जी आवाम खां वोट वठी MPA ऐं MNA बणिजी आला ऐवाननि में वेठल चूंडियल नुमाइंदा बि तालीम जहिड़े अहम मसइले ते ॻाल्हाइण लाइ तयार न आहिनि। हिननि तालीम जे सूबाई वज़ीर सरदार शाह ऐं ॿियनि खां घुर कई त स्कूल जी नई बिल्डिंग ऐं ॿियूं सहूलतूं ॾिनियूं वञनि त जीअं मुस्तक़बिल जी मेमार ॿार पंहिंजी तालीम जारी करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।